अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आऊँ हैं शफी अहमद लाखो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़ला अला अब्दिहिल किताब वलम यजअल लहू इवजा। रब जल जलालहू असां सां गुफ्तगू करे थो ऐं हिन आयत में अल्लाह से असांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झाए थो। जेकॾहिं रुॻो इहा हिकिड़ी आयत असांखे सम्झ में अची वञे त वॾियुनि मुसीबतुनि खां इंसान बची वञे थो, धोखनि खां बची वञे थो। रब साईं फरमाए थो त उन अलाह जी केॾी न तारीफ़ आहे वाकई असां कयूं, जंहिं पंहिंजे बाने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते किताब नाज़िल कयो। वलम यजअल लहू इवजा, माना उहो अहिड़ो किताब जेको सो नाज़िल कयो अथई क़ुर, जंहिंमें इवज कोन्हे, माना ॾुखियाई कान्हे, ॿीण कान्हे, अंदरूनी माना कान्हे। हिन मां इहा ख़बर पई त जेको क़ुर शरीफ़ जी लफ़्ज़ जी जेका ज़ाहिरी माना आहे, असल इहो ई क़ुर आहे। इन जी का बि अंदरूनी माना कोन्हे, जीअं शाह लतीफ़ जा शेर हूंदा आहिनि या उन जी अंदरूनी माना हूंदी आहे, हिन में न आहे। तंहिंजे करे जेको आहे सो अल्लाह ताला असांखे इहो सम्झाए थो त हिन क़ुर शरीफ़ में को बि ॿीण कोन्हे, हिन जी का बि अंदरूनी माना कान्हे। हाणे इन मिसाल खे सम्झण जे लाइ मां तव्हांखे ॿ टे ॻाल्हियूं ॾसणु चाहियां थो त क़ुर शरीफ़ जी जेका माना आहे सा बिल्कुलु सिधी सही माना आहे, इन जी डबल का माना कोन्हे। हिकिड़ो मिसाल मां तव्हांखे हींअर ॾियां थो। मिसाल तौरु अल्लाह साईं क़ुर शरीफ़ में सूरत यूनुस में हिकिड़ी आयत ॾिनी आहे। रब साईं फरमाए थो फलयौम नुनज्जीक बिबदनिक लितकून लिमन खल्फक आया। इन जो मतिलबु आहे त अल्लाह ताला जॾहिं फिरौन ॿुॾे पियो त चई हाणे मां मञा थो, चई हाणे मञण मां को फ़ाइदो कोन्हे। त चएसि थो रब जल जलालो फिरौन खे चए थो फलयौम, माना अॼु नुनज्जीक। हाणे इहो नुनज्जीक सिंधीअ जो अखर आहे निजात ॾियणु। नुनज्जीक माना असां बचाईंदासीं बिबदनिक, तुंहिंजे बदन खे, लितकून त जीअं तूं थी पवीं, लिमन खल्फक जेके तुंहिंजे पोयां ईंदा, आयतन निशानी। वइन कसीरम मिनन नास अन आयातिना लगाफिलून। पर अल्लाह चयो मूंखे ख़बर आहे त इहो जेको फिरौन जो जेको बाडी आहे जंहिंखे असीं बचायूं था, पर आम इंसान घणा माण्हू इन आयत खां गाफ़िल हूंदा, माना पहिरीं त क़ुर जी आयत कोन पढ़ंदा। हालांकि अल्लाह चए थो तुंहिंजे उनजे बुत खे लितकून लिमन खल्फक आया, त जीअं ईंदड़ नसुलनि जे लाइ तूं हिकिड़ो इबरत जी निशानी थी, त तूं पंहिंजे पाण खे बादशाह पियो सम्झी ऐं हिन दरिया हिन दुनिया ते पोइ अलाह जो पंहिंजो सम्झी पियो त मां को अलाह जो रिप्रेज़ेंटेटिव या को ख़लीफ़ो आहियां ऐं जेको आहे सो मूंखे हर पावर मूंखे पंहिंजे रब ॾिना आहिनि ऐं तूं हिते किबरियाई पियो करीं, ज़ुल्म पियो करीं, त अॼु तुंहिंजे जिस्म खे असीं इन लाइ था बचायूं त जीअं आईंदा माण्हुनि खे इबरत थिए त ॾिसो हीउ जेको पंहिंजे पाण खे हिते नंढो अलाह सम्झंदो, उनजी जिस्म ॾिसो हिते पियो आहे जो चुरी कोन थो सघे। लेकिन रब साईं अॻिते फरमाए थो व इन कसीरन मिनन नास अन आयातिना लगाफिलून। लेकिन अलाह चए थो कसीरनि जो मतिलबु आहे त 90% 95 माण्हू खे इहा ख़बर बि न आहे त क़ुर में हीअ आयत मौजूदु आहे। ऐं अॼु बि इहो जेको फिरौन आहे, इन जो जेको जिस्म आहे, बाडी आहे, ममी थियो पियो आहे, इहो लिखियो पियो आहे न त इन फिरौन जो मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में गरक़ आहे फिरौन मन फताह की ममी। हाणे इहा साॻियो हिते पियो आहे, इहा निशानी आहे त हे पाण खे हलंदो हो त माण्हू सजदा कंदा हिनखे। त अल्लाह ताला थो चए त क़ुर शरीफ़, हाणे मुंहिंजो हिते लफ़्ज़ चओ त अखर क़ुर जी ज़ाहिरी माना आहे। जेकॾहिं हीअ ममीअ जी ख़बर न पए हा त पोइ थी सघे थो माण्हू अंदरियूं मानाऊं कनि हा त बाबा जिस्म किथे रस बदनिक। बदनिक जो मतिलबु आहे चवनि हा त को बरज़ख में या ॿी जाइ ते। लेकिन मां इहो ॾसणु थो चाहियां त अल्लाह जे क़ुर जी माना अंदरूनी आहे। हाणे ॿी मिसाल तौरु वठो, रब साईं फरमाए थो सूरत अल हदीद में वअंज़लनल हदीद फीहि बासुन शदीदुन व मनाफ़िउ लिन्नास। अल्लाह फरमाए थो त असां मथां केरायो आहे हेठि लोह खे। अंज़लना माना मथां हेठि छॾणु। फीह बासुन शदीद, इन में वॾी ताक़त आहे। व मनाफ़िउ लिन्नास, माना ताक़त कहिड़े लिहाज़ सां, लड़ाईअ जी। व मनाफ़िउ लिन्नास, उन खां अलावा लड़ाईअ खे छॾे उन खां अलावा बि इंसान ज़ात जे लाइ
लोह में वॾा मुनाफ़ो आहे। हाणे अलाह हिते थो चए अंज़लनल हदीद, असां लोह खे मथां उछलायो आहे, हेठि मोकिलियो आहे। हालांकि असांखे लोह त ज़मीन मां थो मिले, तंहिंजे करे हिते हाणे ज़रूरत पवंदी माण्हुनि खे त अंज़लना जी अंदरूनी का माना कनि। हाणे अंज़लना जो लफ़्ज़ी माना आहे त असां मथां मोकिलियो आहे, असां मथां उछलायो आहे, असां नाज़ुल कयो आहे। पर इन जी माना के माण्हू कंदा जे ख़ासि तौर क़ुर तर्जुमा लिखिया ख़लक़ना, माना असां लोह खे पैदा कयो आहे। छो त उहो सोचे नथा सघनि त अंज़लना कीअं थो थी सघे। अंज़लनल माउ थी सघे थो, आसमान मां पाणी किरे थो। अंज़लनल किताब थी सघे थो, वही मथां लहे थी। अंज़लनल वही थी सघे थो, लेकिन अंज़लनल हदीद कीअं थो थी सघे। हाणे हिन जी अंदरूनी माना जी गुंजाइश निकिरे थी, लेकिन अंदरूनी माना इन लाइ न कबी जो अल्लाह ताला चए थो क़ुर शरीफ़ में को एवज कोन्हे को, इन जी माना थींदी। हाणे मां तव्हांखे इन ते हिकिड़ी वीडियो ॾेखारियां थो त कीअं जेको आहे सो इहो लोह आसमान मां लथो आहे या न लथो आहे, साइंस छा थी चए। तव्हां हाणे इन खे ॾिसो थोरो। हाणे उनवान आहे मिस्ट्री इन आयरन। ऐं हे जेका वीडियो आहे को इन जी मुस्लमाननि जी कान्हे, हे हुननि नेशनल जाग्राफिक तां खई ऐं इनखे ॻंढियो आहे। जेको लोह आहे हिकिड़ो अंसर आहे पंहिंजे पीरियडिक टेबल जो। ऐं साॻियो ई अंसर आहे जीअं हूंदो आहे, लेकिन क़ुर शरीफ़ में इन जे लाइ जेको लफ़्ज़ आयो आहे सूरत अल हदीद आयत नंबर 25 में, जंहिंजो तर्जुमो अंग्रेजी में आहे त वी सेंड डाउन आयरन इन विच देयर लाइज ग्रेट फोर्स वग़ैरह वग़ैरह, माना सेंड डाउन मतिलबु आसमान मां लथो आहे। हाणे सेंड डाउन लफ़्ज़ जो मतिलबु आहे त मथां मोकिलणु। ऐं ॿियो त ॾोह जेको आहे सो इंसान ज़ात जे कम में थो अचे। सेंड डाउन जो मतिलबु आहे त मथां लोह जा टुकर जेके ठहनि था उहे हेठि ज़मीन ते उछलाइण। हाणे ज़ाहिर आहे त इहो उछलाइण शुरूअ जे पीरियडनि में थी चुको आहे, जॾहिं ज़मीन खे अलाह साईं 6 दौरनि में तयारु पे कयो। हाणे मॉडर्न जेका एस्ट्रोनॉलॉजिकल जेके फाइंडिंग्स आहिनि उन में इहो चयो वियो आहे त लोह जेको आहे उन जे ठहण जे लाइ अलाए 6 लख खां मथे हिकु डिग्री सेंटीग्रेड खपे, ऐं इहो सिर्फ़ु तारनि में मुमकिन थी सघे थो। ऐं उहो जेको लोह आहे सो सिज खां बि वॾे स्टार में पैदा थी सघे थो, सिज में बि नथो थी सघे। ऐं इहो पोइ जॾहिं उहो तारो पंहिंजी एनर्जी उनजी वधी वञे थी त पोइ फाटी थो पवे, जंहिंखे नोवा या सुपर नोवा चइबो आहे। ऐं पोइ उन वॾा वॾा टुकर जेके लोह जा आहिनि उहे काइनात में मोकिलिया, जंहिंमां अलाह ताला उहे ज़मीन में मोकिलिया, जेके ज़मीन जे वञी अंदरि पातार में पिया आहिनि ऐं उते अञा गरम लॻा पिया आहिनि। तंहिंजे करे माना लोह जेको आहे सो हुन ज़मीन में पैदा न थियो आहे, बल्कि इन खे साइंसदाननि इहो ॾसियो आहे त इहो आसमान मां आयो आहे। हाणे इन में आहे त असां लोह खे हेठि मोकिलियो आहे ऐं इन में वधीक ताक़त आहे ऐं इन जे लाइ इंसान ज़ात लाइ इन में ॿिया फ़ाइदा बि आहिनि। हाणे इहा जेका सूरा आहे 57 नंबर इन सूरा जो नंबर आहे। हाणे अबजद जो नंबर जेको अल हदीद जो 57 आहे, जॾहिं कि सीरियल नंबर सूरा जो आहे। वरी हिन जो जेको हदीद आयत 26 नंबर आहे, ऐं इन जो जेको मास नंबर आहे पीरियडिक टेबल में उहो बि 26 आहे। त इन मां असांखे ख़बर पई त हीउ जेको आहे लोह
आसमान मां लथो आहे, पर इन जो ॾिसो न त इन जो आयत नंबर 26 त हिन जो जेको मास नंबर आहे, माना मास नंबर चइबो आहे कंहिं बि एटम जो त माना प्रोटॉन न्यूट्रॉन जे जमा खे। न्यूट्रॉन हिकु हुनजो एटमिक मास यूनिट आहे, न्यूट्रॉन हिकु एटमिक मास यूनिट आहे। जेकॾहिं इन खे जमा कंदव पाण में त 26 एटमिक मास यूनिट इहो थिए थो लोह जो पीरियड टेबल में मास, ऐं इहो साॻियो ई आयत जो नंबर बि उहो आहे। वरी अबजद में जेकॾहिं अल हदीद, इन अल हदीद जा अबजद कढजनि। हाणे अबजद इन जा अलफ जो नंबर फिक्स थियल आहे, सेंचुरियुनि खां फिक्स थियल आहे, असां कोन था कयूं। तव्हां अल हदीद कयो त आंसर ईंदो 57 जेको हिन सूरत जो नंबर आहे। इन मां ख़बर पई त अलाह ताला जेको क़ुर में चए थो वलम यजल लहू एवजा, त असां क़ुर में अंदरी माना न रखी आहे। हिननि ॿिनि मिसालनि सां मूं तव्हांखे साबित कयो त जॾहिं अंज़ल ना थो चए त इन जो मतिलबु आहे त आसमान मां हेठि फिटी कयोसीं। इन जी माना ख़लकना न आहे। ख़लकना माना शइ खे पैदा करणु, हिते लफ़्ज़ चए थो अंज़ल ना, त तव्हां खोलियो क़ुर ॾिसो घणे भाङे 90% क़ुर जो तर्जुमो थियल आहे हमने पैदा किया या असां पैदा कयो आहे। लेकिन अंज़ल ना असां मथां मोकिलियो आहे, तव्हांखे घटि मानाऊं मिलंदियूं। छाकाणि त इहो माण्हू मुझी पिया त हदीद लोह में थो मिले, अलाह थो चए त असां बारिश वांगुरु लोह खे मथां मोकिलियो आहे, अंज़ल ना माना न पई थी सघे। लेकिन इंशा अल्लाह ताला वरी अॻिते प्रोग्राम खे जारी रखूं था। अॼु मौज़ू आहे क़ुर ऐं असां हिन जा ब्रेक खां पोइ इन प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह में ॿीहर भलीकार। अल्लाह ताला तव्हांखे इन प्रोग्राम में जेके अल्लाह जे क़ुर जो आयतूं ॿुधो त अल्लाह पाक तव्हांखे इन जो अजुर ॾींदो। अर्ज़ु इहो त ॾिसो अल्लाह ताला चए थो अल्हम्दुलिल्लाह, माना ही अल्लाह जी असांजे मथां एॾो अहसान आहे जो असांखे अहिड़ो हिकिड़ो किताब ॾिनो अथसि जंहिंमें अंदरियूं मानाऊं कोन्हनि। जेकॾहिं अंदरूनी मानाऊं हुजनि हा त असां अलाए काॾे रुली वञूं हा। को कहिड़ी अंदरूनी माना करे हा, माना अखर ई ख़तमु, क़ुर सॼो हुनजो मज़मून ई तब्दील थी वञे हा। तंहिंजे करे उहे फ़िरका जिन वटि इहो अक़ीदो आहे त क़ुर जे लफ़्ज़नि जी असां वटि का ख़ासि ऐं अंदरूनी माना आहे, इहो जाइज़ कोन्हे को। इहो जेको गुमराह फ़िरको थियो, छाकाणि त क़ुर जी उहा माना आहे जेका लफ़्ज़ साम्हूं अचनि था, छो त इन में ई असांजो पेपर थियणो आहे। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फस्तमसिक बिल्लज़ी ऊहिय इलैक, माना त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं असां उम्मत खे तव्हां माना त ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां हिन क़ुर पाक जे हुकुमनि खे चंबड़ी पओ जेको तव्हां ॾे वही कयो आहे। माना हाणे तव्हांजो इम्तिहान हिन पेपर मां थींदो। तंहिंजे करे हिन में जेके ॻाल्हियूं आहिनि, जेको अल्लाह सी तव्हांखे जिन शयुनि जे करण लाइ चवे थो, जंहिं शइ खां मना करे थो, उन खे सुक पकड़ियो। इन्नका अला सिरात मुस्तक़ीम, बेशक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां सिधे रस्ते ते आहियो, छो त तव्हां क़ुर खे चंबड़िया हो। व इन्नहू लज़िक्रुन लक, ही क़ुर शरीफ़ न सिर्फ़ तव्हांजे लाइ ज़िक्र आहे, माना नसीहत आहे, वली क़ौमिक, ऐं तुंहिंजे क़ौम जे लाइ बि नसीहत आहे, त इन्हीअ सां जेको सो इन खे चंबड़ी पवनि। फसौफ तुसअलून, माना तव्हां खां इन क़ुर मां पेपर पे थो हले। सौफ तुसअलून माना तव्हां खां जल्दी इन जे बारे में पुछियो वेंदो त जेकॾहिं मूं तव्हां सां जेके क़ुर शरीफ़ में ॻाल्हियूं कयूं हुयूं उन ते तव्हां हलियो, इन जो तव्हां खां हिसाब वठिबो। वल्लज़ीन, अल्लाह चए थो अहिड़ा शख़्स युमस्सिकून बिल किताब, जेके क़ुर शरीफ़ जे ॻाल्हियुनि खे चंबड़ी पवंदा। हाणे चंबड़नि जो छा मतिलबु आहे हिते, यानी इमसक करणु माना पकड़णु, त उहे जेके क़ुर खे चंबड़नि था, अकामु सलात ऐं निमाज़ क़ाइमु कनि था, इन्ना ला नुज़ीर अजरल मुस्लिहीन, त पोइ मां अहिड़नि भलारनि जो जेको सो अजुर न विञाईंदुसि। माना शर्त आहे क़ुर खे चंबड़नि। छा मतिलबु आहे चंबड़ण जो? इन जो मतिलबु इहो आहे त तव्हां अल्लाह साईं जेके क़ुर शरीफ़ में असांखे ॻाल्हियूं करण लाइ चयूं उहे करणु, ऐं जंहिंखां रोकियो अथसि उहो न रोकणु। पोइ दुनिया जूं सभु जेके आहिनि से फ़हाशूं, लालचूं, तमन्नाऊं तव्हां ते अटैक कनि, ऐं तव्हांखे क़ुर मां छॾाइण जी कोशिशि कनि। त छॾ ॻाल्हि न आहे, हे कमु करे विझो, त उन खे तव्हां चंबड़ी क़ुर खे पइजी पओ। त अल्लाह फरमाए थो अहिड़नि भलारनि जो मां
अजुर जेको ज़ाया न कंदुसि। मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उनसा, पोइ चाहे इहो नेक अमल करे मर्द हुजे या औरत हुजे, वो मोमिनुन, पर शर्त आहे त इहे नेक कम अलाह जे लाइ कनि, अलाह खे राज़ी करण लाइ, दुनिया में तारीफ़ जे लाइ न, वोटनि जे लाइ न, इन लाइ त माण्हू मूंखे सखी चवनि या माण्हू मूंखे दुआऊं कनि, इन्हनि जे लाइ न, बल्कि इहो अलाह कारण करे। वहू मोमिनुन फलनुहियन्नहु हयातन तय्यिबा, त अलाह फरमाए थो त मां तव्हांखे हिन धरतीअ ते बि ज़िंदगी ख़ुशगवार कराए ॾींदुसि। फलनुहियन्नहु हयातन तय्यिबा माना जो मतिलबु आहे तव्हां लाइफ इंजॉय कंदव। इंजॉयमेंट माना ज़िंदगी ख़ुशीअ सां गुज़ारणु ऐं उन लाइफ में मज़ो अचे, इहो अलाह जे वाइदो आहे सिर्फ़ु उन्हनि लाइ जेके नेक अमल कनि था। माना मानी खाइण में मज़ो, अंब खाइण में मज़ो, कंहिंसां दावत में वञण में तव्हांखे दिलि खे सुकून, विहाणे ते कंधु रखो झटि निंड अची वञे, इहा जेका इंजॉयमेंट लाइफ जी आहे उहो तो रब साईं फरमाए त जेको औरत हुजे या मर्द हुजे लेकिन मोमिन थी नेक अमल कंदो, फलनुहियन्नहु हयातन तय्यिबा, हिन ज़िंदगी इहा जेके फलनुहियन्नहु माना हीअ जेकी तव्हांजी 60 साल 70 साल जी ज़िंदगी आहे इहा मां तव्हांखे बहितरीन करे ॾींदुसि, तव्हां लाइफ इंजॉय कंदो। वलनज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यामलून, ऐं बाक़ी मरण खां पोइ जेके तव्हां कम कया आहिनि अलाह चयो इन खां वधाए वधाए मां जेको तव्हां पंहिंजो बदिलो आख़िरत में अञा ई ॿीणो टीणो करे बदिलो ॾींदुसि, पर हिन दुनिया में बि तव्हां ज़िंदगी इंजॉय कंदो। असल इशू आहे लाइफ इंजॉय करणु, माना सुकून हुजणु, जेका मानी खाए हज़म थी वञे, दोस्तनि में इज़त हुजे। पर हिकिड़ो माण्हू आहे 2 अरब खीसे में पिया अथसि, पर सभु लंघंदे चवनि चोर चोर चोर, जीअं प्रोटोकॉल में वेंदा आहिनि पोइ माण्हू गारियूं कढंदा आहिनि और रस्ता जेके रोके बीह रहंदा आहिनि, असीं फलाणे जी गाॾी थी लंघे, त केतिरा माण्हू असां उन्हनि रस्तनि में माण्हुनि सां बीहूं था, ॾिसो केॾियूं बददुआऊं ॾींदा आहिनि ऐं अलाए छा छा उन्हनि जे लाइ बुरा लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहिनि। इहा इज़त त कान्हे का, इज़त रेस्पेक्ट आहे जो माण्हू उनजी दिलि सां इज़त कनि, उहा लाइफ अलाह ताला ॾियणु चाहे थो। फलनुहियन्नहु हयातन तय्यिबा। अॻिते अलाह साईं रसूल जी हदीस शरीफ़ आहे त बेशक कद अफ़ला, माना उहो भाई कामयाब आहे, उहो माण्हू कामयाब आहे। मन असलम, पहिरीं त जेको अलाह जो फरमान बरदार अलाह जा हुकुम मञे थो, उहा रुज़िक कफ़ाफ़न, ऐं हुनखे एतिरो रिज़िक मिलियो आहे जो काफ़ी अथसि। ॾिसो न, हिकिड़ो त हूंदो आहे पैसो जेको बैंक में पियो आहे, खाओ त तव्हां 3 वक़्त जी मानी, हिते उहो रिज़िक आहे जेको तव्हांजी एब ॿाहिरि न ज़ाहिर करे ऐं तव्हांखे एतिरो मिले जो पंहिंजो तव्हांजो गुज़र फुवर थी वञे। कनअहुल्लाह बिमा आता, ऐं वरी अलाह उन ते किनायत करे चए था खोड़, बसि अलाह मूंखे खोड़ ॾिनो आहे, का ज़रूरत कान्हे का, अल्हम्दुलिल्लाह मां ख़ुशि आहियां। इहा जेकॾहिं कंहिंखे ॾिए त इहो माण्हू अलाह जे रसूल सलाम सही मुस्लिम हदीस शरीफ़ आहे, इहो माण्हू कामयाब आहे। तंहिंजे करे अलाह ताला चए थो त हीउ क़ुर शरीफ़ तव्हांजे लाइ पढ़णु अहम आहे ऐं इन जी का अंदरूनी माना कान्हे का। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां क़ुर शरीफ़ जी लफ़्ज़ी माना बि पढ़ंदो, उन सां गॾु तफ़सीर न बि पढ़ो त जन्नत जे लाइ काफ़ी आहे। ऐं बल्कि जेकॾहिं तव्हां कंहिं ग़लति तफ़सीर ते चढ़ी वियो ऐं उन जूं अंदरियूं मानाऊं हुन तफ़सीर वारे हुन में लिखियूं आहिनि, हिकु आयत जी ॿी मानाऊं पियो थो करे, त पोइ जेको आहे सो इहो नुक़सान जो कमु थींदो। तंहिंजे करे कोशिशि करे क़ुर जे मफ़हूम ताईं रहणु आम माण्हुनि जो कमु आहे। उलमा हज़रात आहिनि, उनजो पंहिंजो उहो आहे, उनजो पंहिंजो हिसाबु आहे। तव्हां आम माण्हुनि खे सिर्फ़ु लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ंदो, इन में तव्हांखे तमामु सवलो आहे ऐं काफ़ी जेका तज़कीर थींदी ऐं जेको आहे सो नसीहत अलाह जी तव्हां ते पहुची वेंदी। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो त इन शइ जे लाइ जॾहिं तव्हां क़ुर पढ़ंदव ऐं उनखे सम्झी पढ़ंदव त सभिनी खां वधीक बाहि शैतान खे लॻंदी। यादि रखो, न निमाज़ ते हुनखे एॾी कावड़ थी अचे, न रोज़े ते कावड़ थी अचे, जंहिं वक़्तु बि को अलाह जी ॻाल्हि तवजह सां ऐं उनखे तर्जुमे सां पंहिंजी ॿोलीअ में ॿुधण थो चाहे, इन ते शैतान बाहि वठी थो वञे। त पोइ अलाह ताला फरमायो आहे फ़इज़ा क़रअतल क़ुरान फस्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, जॾहिं बि क़ुर पढ़ो त ओॾी महिल ज़रूरु चओ त आऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, त जीअं उन जी चिड़ ऐं उन जी गर्मी तव्हां खां हटी वञे, ईअं न त तव्हांखे उहो डिस्टर्ब करे। रब साईं फरमाए थो इन्नहु लैस लहू सुल्तानुन अलल लज़ीन आमनू व अला रब्बिहिम यतवक्कलून, चए थो शैतान वसु वॾो करे थो पर उन्हनि ते उनजो वसु न हलंदो जेके हिकिड़ो त ईमान अथनि ऐं ॿियो अलाह ते तवक्कल अथनि। बाबा ठीकु आहे, रिज़्क़ अलाह जे हथ में अॼु हे वियो त परवाह कान्हे, पोइ उन खे शैतान अहिड़े तवक्कल करण वारे शख़्स खे शैतान कोन थो करे सघे। कंहिं ते थो शैतान जो असरु हले, इन्नमा सुल्तानुहु, माना शैतान जो कंट्रोल ऐं ताक़त हले थी अलल लज़ीन, उन्हनि ते यतवल्लौनहु, जेके दुनिया जे ख्वाहिशुनि ऐं अयाशिन ऐं फ़हाशिन जे करे शैतान जा चवण मञी हुननि जा दोस्त थी वञनि था, वल्लज़ीन हुम बिही मुशरिकून, ऐं शैतान जे चवण ते शिरक कनि था। इहो शिरक शैतान जे चवण ते थो थिए।
हालांकि अल्लाह ताला खे कावड़ इन ॻाल्हि ते वॾी थी लॻे त इंसान, अकुल वारो इंसान जेको एॾी साइंस में तरक़ी करे थो, उहो वरी थो मुंहिंजी टेक्नोलॉजीअ जे के जेको इनकार थो करे त अलाह कोन थो ॿुधे, जॾहिं की मां साह जे रग खां वेझो आहियां त मूंसां गॾु ॿियनि शख़्सनि खे सॾे थो, इहो शैतान जे चवण ते। अलाह ताला फरमाए थो त पोइ छा आहे त हाणे असल शैतान खे कावड़ थी लॻे जॾहिं इंसान क़ुर पढ़ंदो ऐं हुनखे सम्झंदो। साॻे नमूने सां शैतान जा जेके बि चेला आहिनि हिन दुनिया में, इंसानी शैतान, उन्हनि खे बि बाहि थी लॻे त मतां माण्हू क़ुर खे तर्जुमे सां पढ़नि या क़ुर खे सम्झनि, पोइ 100 उन्हनि जे मथां ॻाल्हियूं करे छॾींदा, हीअं थींदो, तव्हां न पढ़ी सघंदो, हिन लाइ वॾो इल्मु खपे, हिन लाइ वॾा हेतिरा उस्ताद खपनि। हा, बाक़ी छोलनि विकण वारो वेठो आहे, जॾहिं छोला विकिणे पिए थो, को अचे थो उनखे ॾिए थो, वरी हुन सां ॻाल्हाए थो, वरी 5 रुपया या 10 रुपया वठी वरी 2-3 रुपया मोटाए ॾिए थो। इते हिनखे इल्मु न खपे, हिनखे उस्ताद न खपे, उस्ताद हिनखे खपे क़ुर जी माना लाइ, जॾहिं की इहो बि हिकिड़ो रकावट आहे विझण जे लाइ। ऐं मके जे मुशरिकनि इहो ॾिठो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक जेको जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर पियो पढ़े तॾहिं माण्हू क़ुर ॿुधनि पिया, उहे अरबी ॼाणंदा हुआ त उन ते असरु पियो थिए, मुस्लमान पिया थियनि। ऐं आख़िरी वाक़ियो थियो हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु जो जॾहिं ॾिठईं त हाणे हज़रत अमीर हमज़ो रज़ी अलाह ताला अन्हु मुस्लमान थी वियो, त पोइ हज़रत उमर चयो त हाणे असांखे जेको आहे सो तड़ा वेड़ थी थिए, हाणे जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको दीन आहे पकिड़िजे थो, ऐं असांजी इहा जेका असीं पीर थियो वेठा आहियूं ऐं असां वॾा हिते मके जा जेके सरदार थियो वेठा आहियूं, असांजा माण्हू मुरीद, असांजो हरम ते कब्ज़ो आहे, हेॾियूं 360 जेके ज़ियारतूं वलियुनि बुज़ुर्गनि जा पेतियूं रखलियूं था, पैसा था खणूं, त हिन चयो त इहो हींअर असांजो सिलसिलो ड्रहे थो, तंहिंजे करे हाणे केरु नथो मुड़े, मां वञा थो रसूल सलाम खे शहीद करणु। तलवार खणी घरां निकितो, रस्ते में माण्हुनि चयुसि त काॾे थो वञी, चई हीउ कमु करणु थो वञा, चईसि त अच्छा पर वञु पंहिंजे घर, पंहिंजी भेण त वञु, उहा जेका आहे सो मुस्लमान थी, चई हा वियो उते त ॾिठईं त वाक़ई इहो क़ुर पे हुननि पढ़ियो, पोइ त ॾाढे हुनखे धका धुकी थी, पोइ आख़िर हूअ बि हुनजी उमिरि जी भेण ई, पोइ चिड़ी पियसि, चई तूं पढ़ी कोन थो, ॿुधी कोन थो, तो कॾहिं ॿुधो आहे त असां छाजे करे मुस्लमान थियाऊं, उहा शइ तो वटि आहे कोन, पोइ तव्हां ईअं था कयो, घटि में घटि भई ॿुधे त सही, चई छा ॿुधां, ॾे मां थो ॿुधां, हल वे साईं, हुनखे ॾिनऊंसि वुज़ू कराए सूरे ताहा जो पहिरियों रुकू, बसि पूरो रुकू पढ़ियईं त ॻाल्हि सम्झ में अची वई, क़ुर जो असरु आहे, अखियुनि में ॻोड़ा अची वियसि, उहा ई तलवार खणी रसूल जे पेरनि में रखी वञी कलमो शहादत जो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल पढ़ी, काफ़रनि जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। हज़रत अमीर हमज़ो मुस्लमान थी वियो, हज़रत उमर जॾहिं मुस्लमान थियो, पोइ साईं काफ़रनि पाण में कॉन्फ्रेंस कई त चऊं छा मसइलो आहे, चऊं बाबा ॻाल्हि इहा आहे त जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ुर थो पढ़े, हिन में को जादू आहे, हीउ जादूगर आहे, साहिर आहे, इहो क़ुर थो पढ़े, अलाए छा हुन में जेको थो ॿुधे सो हुन ते असरु पइजी थो वञे, त हाणे हिन जो छा कजे, बाइकाट कयूं, रसूल चई बाइकाट मां को फ़र्क़ु कोन पियो, अॻे ई घणा दफ़ा करे चुका आहियूं, आख़िर इन नतीजे ते पहुता त कोशिशि कयो त हीउ क़ुर जेको पढ़े थो इहो माण्हू जे कननि ताईं न पहुचे, तव्हांजे ताईं न पहुचे। हाणे ॿुधो, सूर अलाह ताला इन्हनि जी इहा सीक्रेट जेका इन्हनि कॉन्फ्रेंस कई पंहिंजे हरम में, उहा अलाह ताला ॿाहिरि आयत कढी मुस्लमान ते पहुचाई। रब थो चए वकाल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान, काफ़रनि इहो फ़ैसिलो कयो त हिन क़ुर खे केरु न ॿुधे, तव्हां न ॿुधो। उन ते हिकिड़े चयो त ठीकु आहे असां न ॿुधंदासीं, सरदार आहियूं, पर हे जेके हाजी अचनि था, हे मुस्लमान इशा ऐं फजर में ज़ोर सां क़ुर वेठा पढ़नि, त इन जो छा थींदो, चऊं पोइ इन जो हल कहिड़ो आहे, वलगऊ फी, क़ुर थो चए ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान वलगऊ फी, त गोड़ कयो, ठिकर वॼायो, बाल्टियूं वॼायो, गोड़ कयो जो कन ताईं कंहिंजी आवाज़ न पहुचे, लअल्लकुम तग़लिबून, त जीअं तव्हां जीअं गादियूं क़ाइमु रहनि, तव्हां हिते वॾा जेके सरदारी तव्हांजी ग़ालिब रहे, न त इहा हली वेंदव, क़ुर जे माण्हू ॿुधंदा। ब्रेक वठूं था, इंशा अल्लाह ताला हिन प्रोग्राम खे अॻिते जारी रखूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भलीकार। हाणे जेके इहे माण्हू क़ुर खां रकावट कनि था, उन ज़माने में बि कंदा हुआ, हिन ज़माने में बि कनि था।
आम तौर क़ुर बग़ैर तर्जुमे जे मस्जिद में अक्सर रखियो वेंदो आहे ऐं छाकाणि त जेकॾहिं इंसानु क़ुर शरीफ़ पढ़ंदो ऐं पंहिंजी माना सिंधीअ में पढ़ंदो त हुन वटि अलाह जी ॻाल्हि पहुची वेंदी। अलाह जी ॻाल्हि पहुचंदी त ख़बरदार थी वेंदो, सियाणो थी वेंदो, अलाह ते तवकल कंदो ऐं पोइ ई फ़िरके वारियत खां ऐं चकरनि खां बची वेंदो। लेकिन जेके क़ुर शरीफ़ में रकावट कनि था उन जे बारे में अलाह ताला फरमाए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम फलनुज़ीक़न्नल लज़ीन कफ़रू अज़ाबन शदीदा। काफ़रनि खे, अहिड़नि काफ़रनि खे अलाह फरमाए थो त असां शदीद अज़ाब चखाईंदासीं। वलनज़ियन्नहुम अस्वा अल्लज़ी कानू यामलून, इहे जेके बुछड़ा कम कनि था इन्हीअ जो बदिलो बि इन्हनि खे ॾींदासीं असां। ज़ालिक जज़ाउ आदाइल्लाहि नार, अलाह जा इहे दुश्मन आहिनि ऐं इन जी सज़ा बाहि आहे। इहे अलाह जा दुश्मन आहिनि न, छो अलाह जी ॻाल्हि नथा माण्हुनि ताईं पहुचाइण ॾियनि। हालांकि उलमा हज़रात में जीअं शेख अल हिंद मौलाना महमूद हसन जॾहिं कारे पाणीअ तां मोटी आयो त उन चयो हाणे मां न काल कंदुसि न कील कंदुसि, हाणे मां जेको आहे सो बक़ाया ज़िंदगी अवाम ताईं, अवाम उन्नास ताईं क़ुर शरीफ़ जी लफ़्ज़ी माना पहुचाईंदुसि। त ख़बर ई त इहो ई तरीक़ो आहे। पोइ जेके नथा ईअं कनि, रकावटूं विझंदा बि, चाहे मके जा मुशरिक हुजनि या काफ़र हुजनि या असांजा मुस्लमान हुजनि, अलाह फरमाए ज़ालिक जज़ा, इहा सज़ा आहे आदा इल्लाह, अलाह जे दुश्मननि जी नार बाहि, लहूं फ़िहा दारुल ख़ुल्द, ऐं इहे इन बाहि में रहंदा हमेशह लाइ, जज़ाअम बिमा कानू बि आयातिन यजहदून, इन्ही जी सज़ा आहे जो क़ुर जी आयतुनि जी ही रकावट बणिया, जेको क़ुर जी आयतुनि लाइ जा ही रकावट ऐं दुश्मन थिया। अलाह फरमाए थो कैफ़ कान अज़ाबी नुज़ुर, पोइ चईं ॿुधायो त मुंहिंजो अज़ाब ऐं मुंहिंजो ड्रेॼाइण कीअं आहे। वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फहल मिन मुद्दकिर, अलाह त चए यादि रखो अवाम ताईं इहा ॻाल्हि पहुचायो त बेशक असां क़ुर पाक नसीहत हासिल करण लाइ आसान कयो आहे कहिड़ो नसीहत पकड़ण वारो। माना क़ुर शरीफ़ में 99% या 95% नसीहतूं, ही कयो, ही न कयो, ही कयो, अलाह अन्य नाले चए थो, इहे आसान आहिनि। बाक़ी कुझु मसाइल आहिनि, इल्मी मसाइल आहिनि, उहे बि तमामु मामूली आहिनि, उहे आलमनि जो कमु आहे। लेकिन नसीहत जे लाइ त पढ़िजे, क़ुर शरीफ़ में जासूसी न कयो, जेको आहे सो औरत खे चयो आहे त पंहिंजो जेको आहे सो औरत जेको सो मुड़ुस जो ख़्यालु रखे, हुनजे पर पुठ हुन जो घर जो ख़्यालु रखे ऐं हुनजी पंहिंजे माल जी हिफ़ाज़त करे। मर्द खे चयो आहे त औरत जो खाधो पीतो तुंहिंजे ज़िम्मे आहे, ऐं हर क़िस्म जूं जासूसी न कयो, कूड़ियूं शाहिदियूं न ॾियो। इन में तव्हांखे, इन में असांखे जेको सो कहिड़ी साइंस खपे। वरी ॿियो दफ़ो तो अलाह साईं चए सूरह कमर जी आयत नंबर 22 में लक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फ़िल मिन मुद्दकिर। वरी अचो सूरतुल कमर जी आयत नंबर 32 में लक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर, माना असां क़ुर आसान कयो आहे नसीहत हासिल करण लाइ। वरी जेको आहे सो अलाह साईं चोथों दफ़ो थो चवे सूरतुल कमर जी आयत नंबर 40 में वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फ़िल मिन मुद्दकिर। हाणे अलाह चवे त मुंहिंजो क़ुर आसान आहे नसीहत हासिल करण लाइ, ऐं माण्हू चवनि त मुश्किल आहे, त पोइ ॿुधायो त इहो अलाह जा दुश्मन थिया कोन थिया इहे माण्हू। हालांकि हाणे अचूं था हिकिड़ा माण्हू आहिनि जिन खे परवाह ई कान्हे त अलाह असां सां ॻाल्हाए थो, ॿुधनि ई कोन था। कलामुल्लाह जो मतिलबु आहे अलाह ॻाल्हाए थो असां सां। कलामुल्लाह माना अंग्रेज़ी में चवां त दी गॉड वांट्स टू टॉक टू अस, माना अलाह असां सां ॻाल्हाइण थो चाहे। कलामुल्लाह ही अलाह जी गुफ़्तगू आहे। पोइ जेको माण्हू नथो ॿुधे, पोइ गाना ॿुधे थो, तक़रीरूं करे थो, दोस्तनि जूं कचरियूं ॿुधे थो, पर कन ख़ुदा जे ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहिनि, त पोइ इन जो मतिलबु आहे त ही माण्हू फेल थींदो, नापास थींदो, ऐं इहो माण्हू इंसान आहे, जानवर आहे। छाकाणि त जंहिं हुनखे पैदा कयो जी ॻाल्हि ॿुधण लाइ हिन वटि वक़्तु कोन्हे। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो इन शर्र दव्वाब इंदल्लाहि सुम्मुल बुकुमुल लज़ीन ला यअक़िलून। अलाह चए थो बुछड़े में बुछड़ो जानवर जेको अलाह जे नज़दीक आहे उहो आहे जेको ॿोड़ो आहे, गूंगो आहे, अकुल कोन्हे इसको। इहो वधि में वधि अलाह चए थो इहे माण्हू जेके मुंहिंजी ॻाल्हि नथा ॿुधनि, टेलीफोन ते कॉल ॿुधनि था, मोबाइल ते रिंग अचे थी खणी ॿुधनि था, पर अलाह जेको गुफ़्तगू थो करे, अलाह ते मूंखे हिनखे टाइम कोन्हे। पर अलाह चए थो इहे माण्हू इन लाइ नथा ॿुधनि जो हिन रीज़न थो चए थो वलौ अलिम अल्लाह फ़ीहिम ख़ैरन लअस्मअहुम। अलाह चए थो जेकॾहिं मां हिननि माण्हुनि में का चङाई ॾिसां न त आउं हिननि खे क़ुर ॾे तवजह करायां हा। वलो अस्माहूं, पर जेकॾहिं ज़ोरी आहे हिनखे असीं ॿुधायूं बि क़ुर लतवल्लौ वहुम मुअरिदून, त पुठी बि ॾियनि हा ऐं क़ुर जे ॻाल्हियुनि खे अहमियत न ॾियनि हा। त अलाह ताला खां असां इहा शइ जंहिंखे हिदायत चइबो आहे, इहा अलाह पंहिंजे हथ में रखी आहे। छाजे लाइ? त मिसाल तौरु मां चवां साईं मुंहिंजो फलाणो औलाद आहे या उनखे अलाह साईं हिदायत ॾे, अलाह साईं हुनखे हिदायत ॾे, ठीकु आहे दुआ घुरणु खपे, पर ओसि ताईं न ईंदी जे साईं उहो छोकिरो या उहा छोकिरी
पाण न चवंदी अलाह साईं त अलाह मूंखे हिदायत ॾे। तंहिंजे करे अलाह ताला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि इहा ॻाल्हि चई त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरनि लाइ चवंदो अलाह साईं हिनखे हिदायत ॾे त अलाह चयसि इन्नक ला तहदी मन अहबब्त, प्यारा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां जंहिं ते चाहियो था हुनखे हिदायत न मिलंदी ज़रूरी, वलाकिन अल्लाह यहदी मन यशा, पर अलाह जंहिंखे चाहे हुनखे हिदायत, छाकाणि त उन इंसान खे पाण घुरणी आहे पहिरीं। माना जेकॾहिं मां कंहिं लाइ 100 दफ़ा अलाह साईं हिनखे हिदायत ॾे, अलाह चए थो बिल्कुलु मां ॾियण लाइ तयारु आहियां, पर घुरे त सही, उहो पाण जो सही मालिक। तंहिंजे करे अलहम्द शरीफ़ जेको असां हर निमाज़ में पढ़ूं था उन में अलाह ताला असांखे आयत विधी आहे त उन में चऊं था इहदिना सिरातल मुस्तक़ीम, अलाह साईं असांखे सिधो रस्तो। पर हाणे इहो आयत उन्हनि माण्हुनि जे बारे में उते क़बूल पवंदी जेके इन जी सम्झी चवंदा इहदिना सिरातल मुस्तक़ीम, अरबी में पढ़ी वञनि, इनखे ख़बर ई न आहे त छा वेठा चऊं, त माना उन रिक्वेस्ट कान कई आहे। मिसाल तौरु मां कंहिं मट वारे जे भरिसां बीठो आहियां ऐं चवां गी मी गिलास आहे वाटर, गी मी गिलास आहे वाटर, गी मी गिलास, कॾहिं बि पाणी जो गिलास कोन ईंदो जेकॾहिं अंग्रेज़ी कान थी अचेसि, छाकाणि त मां घुरां थो हुनखे सम्झ में साॻी माने में। भई जेकॾहिं मिसाल तौरु मां ईअं हिकिड़ा लफ़्ज़ चवां थो पर मूंखे ख़बर न आहे त मां छा थो चवां थो, मुंहिंजी नियत ठहंदी कान। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो त जेकॾहिं अहिड़नि माण्हुनि में हिदायत घुरण जी तौफ़ीक़ नाहे, पोइ अलाह साईं चए थो त मां अहिड़नि खे छो क़ुर ॿुधायां, पहिरीं चवनि न त अलाह साईं असांखे हिदायत ऐं असांखे सिधो रस्तो ॾेखार। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनू, ए ईमान वारो, या अय्युहल्लज़ीन आमनू इस्तजीबू लिल्लाहि व लिरसूल इज़ दआकुम लिमा युहयीकुम, चए थो ए ईमान वारो तव्हां अलाह ऐं रसूल खे छो था ॻाल्हि मञो जो तव्हांखे सॾनि था केॾे, उन्हीअ तरफ़ लिमा युहयीकुम जंहिंमें तव्हांजी ज़िंदगी आहे, माना हिन ज़िंदगीअ जो मज़ो बि ऐं आख़िरत जो मज़ो वालमू। पर चए थो जेकॾहिं तव्हां उनजी दुआ मञो, उनजी नियत कयो, यादि रखो अन अल्लाह यहूल बैनल मरअ व क़ल्बिही, अल्लाह इंसान ऐं मर्द, इंसान ऐं उनजे दिलि जे विच में आहे। जेकॾहिं चाहे त तव्हांजी दिलि मोड़े, उन लाइ तव्हां रुकेस कयो अलाह खे त अलाह साईं मूंखे सिधो रस्तो ॾेखार, मूंखे हिदायत ॾे, व अन्नहु इलैही तुहशरून, ऐं यादि रखो तव्हांखे अलाह ॾे ई वापसि मोटणो आहे। अलाह ताला फरमाए थो जेकॾहिं तव्हां ईअं न कंदव ऐं मुआशिरो पोइ ख़राबु थींदो, क़ुर खां दूरीअ जे करे, रसूल सुन्नत ऐं हदीसुनि खां दूरीअ जे करे मुआशिरो ख़राबु थींदो, रिश्वत वधंदी, चोरी वधंदी, आख़िर जो ड्रिज न थींदो, पोइ अलाह ताला ॿ शयूं ॾिसंदो आहे। हिकिड़ो ॾिसंदो आहे त मुआशिरो तमामु तबाह थी वियो आहे ऐं जेके अलाह जी प्रॉपर्टी आहे उहा मिसयूज़ थी थिए। दरियाहनि जो पाणी आहे उहो अचे थो मथां ई मथां हणी, पंहिंजो ट्यूबवेल ऐं ॿियूं शयूं हणी, पंप खयूं वञनि, पुछड़ी सॼी सुके पई थी, माण्हुनि जा ॿचा पिया था बुख मरनि, पीअण जो पाणी कोन थो मिले। हालांकि पाणी कंहिंजो अलाह जो आहे न, इन जी डिस्ट्रीब्यूशन सभिनी तरह थियण थी वई आहे। मथियनि जेको आहे उनजो अलाह साईं उनजो ठीको खयो आहे त उहो सॼो हुनजो पाणी खणी वञनि, पोइ अलाह इहो थो ॾिसे। अलाह चए थो मुंहिंजे ज़मीन मां मादनिया निकिरंदी खायो था वञनि, कोयलो विकिणी था अचनि, अवाम ताईं फ़ाइदो कोन थो पए। हालांकि अलाह ताला जेका मादनियात रखी आहे उहो सॼे इंसान जेके उन इलाइक़े जा आहिनि उन में उन्हनि जो माली फ़ाइदे लाइ रखी आहे त जीअं हासिलु कनि। पोइ अलाह जी प्रॉपर्टी जेकॾहिं ईअं लुट थी थिए, पोइ अलाह ताला ॿी शइ थो ॾिसे त आहे का हिते अहिड़ी जमायत, अहिड़ी सिविल सोसाइटी जेका ईमान वारी हुजे, अलाह वारी हुजे ऐं पंहिंजो अमल सालिह करण वारी हुजे, जेका पाण में गॾिजी ताक़त इख़्तियार करे या लुट बंदि कनि ऐं अहिड़ी हुकूमत आणनि जंहिंजे लाइ इस्लाम पाकिस्तान क़ाइमु कयो वियो हो, उहा शरई हुकूमत क़ाइमु कनि जंहिंमें ईमानदार माण्हू उनजे जेके हथ में इक़्तिदार हुजे। पोइ अलाह ॾिसंदो आहे त उहा जमायत अहिड़ी आहे, ॾिसंदो उहा बि न आहे, पोइ अलाह ताला उन इलाइक़े खे तबाह कंदो आहे, तबाह करे बर्बादु करे छॾींदो आहे, ख़तमु करे पंहिंजी प्रॉपर्टी चवंदो आहे त हाणे नवां माण्हू अचनि। इन लाइ रब साईं फरमाए थो, चए थो वत्तकू फितनतन ला तुसीबन्नल्लज़ीन ज़लमू मिनकुम ख़ासा, चए थो पोइ जॾहिं मुंहिंजो अज़ाब ईंदो न, मां पंहिंजी प्रॉपर्टियूं तव्हां खां ख़ाली कराईंदुसि, त पोइ ईअं कोन थींदो त सिर्फ़ु जेके से ज़ालिम माण्हुनि खे मां मारींदुसि, पोइ मां आम सभु ख़तमु कंदुसि, पोइ प्रॉपर्टी वञो त सभु वञो। लेकिन अलाह फरमाए थो इन अज़ाब मां हिकिड़ो ग्रुप बची सघे थो। रब साईं फरमाए सूरह आराफ जी आयत नंबर 165 में, फलम्मा नसू मा ज़ुकिरू बिही, माना जॾहिं अवाम उन्नास सॼी क़ौम अलाह जे ॻाल्हियुनि खे विसारियो, हिन क़ुर खे छॾे ॾिनो, पोइ जॾहिं उहो तबाह अज़ाब ॾींदो, अंजैनल्लज़ीन यनहौन अनिस्सू, त अलाह फरमाए थो त सिर्फ़ु उन ग्रुप खे बचाईंदुसि जेको हिन धरतीअ में रही इन निज़ाम खे क़ाइमु करण लाइ, अदुल इंसाफ़ खे क़ाइमु करण लाइ जान ऐं माज़ी, जान ऐं माल जेको सो लॻाईंदा हुआ ऐं माण्हुनि खे बुराईअ खां रोकण लाइ बाक़ाइदे
हथ इस्तेमालु कंदा हुआ, लफ़्ज़ इस्तेमालु कंदा हुआ। अलाह चए थो इन्हनि खे मां पोइ बचाईंदुसि इन अज़ाब मां, वरना जीअं अलाह साईं फरमाए थो त वतकू फितनतन, उन अज़ाब खां बचो, ला तुसीबन्न लज़ीन ज़लमू मिनकुम ख़ासा, जो सिर्फ़ु उन्हनि खे कोन पकड़ींदो जिन ज़ुल्म कयो आहे, अलाह ताला फरमाए थो। बाक़ी अलाह फरमाए थो त तव्हांखे क़ुर खे पढ़णो पवंदो, पाण उन जी माना सम्झणी पवंदी। पर जेकॾहिं तव्हां इन आसिरे में वेठा आहियो त को तकीर अचे करे असांखे ॿुधाईंदो त पोइ ठीकु आहे, अल्हम्दुलिल्लाह उलमा हक़ बि आहिनि जेके क़ुर जी लफ़्ज़ी माना पहुचाइनि था। पर हिकिड़ा अक्सरियत उन्हनि जी आहे जेको रखनि था ॾाढो क़ुर था, पर तकीर करे पोइ शिरक खे बि जाइज़ करे वेंदा, बिदअतुनि खे बि जाइज़ करे वेंदा, वरी पंहिंजो जेको माण्हुनि खे गुमराह करे चंदनि ऐं ॾननि ते आणींदा ऐं पाण पंहिंजे लाइ प्रॉपर्टियूं ठाहींदा। माना उलमाए सू बि वधीक आहिनि उलमाए हक़ खां। इन्हीअ ते अलाह ताला फरमाए थो त इन मिनहुम लफ़रीक़ैन यलऊन अलसिनतहुम बिल किताब, अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके अची तव्हांखे ज़बान खे मोड़ींदा ऐं ॼण त तकीर कंदा क़ुर मां, लितहसबू मिनल किताब, त जीअं तव्हां 100% सम्झो त हीउ क़ुर मां थो ॻाल्हाए, वमा हुअ मिनल किताब, अलाह चए थो न क़ुर मां कोन थो ॻाल्हाए, व यक़ूलून हुअ मिन इंदिल्लाह, तव्हांखे त चवंदा अलाह थो हीअं चवे, मा हुअ मिन इंदिल्लाह, अलाह हीअं चवे ई कोन थो। यक़ूलून अलल्लाहिल कज़िब, हे अलाह ते कूड़ था हणनि, छो हिननि खे पैसा खपनि, मुरीद ठाहिणा अथनि, हिननि खे ॾन खपनि, हिननि खे जेको सो फ़िरका क़ाइमु करणु, वहुम यालमून, पर आहिनि आलिम, माना आलिम चइबो जीअं चइबो आहे, पढ़ियल कढ़ियल आलिम आहिनि, पर ॾोकड़नि जे करे पंहिंजे नफ़्स जे करे जेको सो ईअं कनि था। ऐं आख़िरी मां हदीस ॿुधाए जेको सो मां प्रोग्राम पूरो कंदुसि त रसूल साईं फरमायो आहे त जेको सो कॾहिं कॾहिं शैतान जेको आहे सो इंसान जी शिकिल इख़्तियार करे कंहिं मजलिस में अची माण्हुनि खे कूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो, हदीसूं ॾसींदो जेके हूंदियूं ई कोन सचूं उहे ॿुधाईंदो, पोइ माण्हू हुन जूं ॻाल्हियूं ॿुधी वञी ॿिए हंधि वञी पहुचाइनि था। इहो शैतान जो कमु आहे। तंहिंजे करे असांखे खपे त पंहिंजी जान बचाइण लाइ सभ खां पहिरीं अलाह जी ॻाल्हि ॿुधूं, पंहिंजे क़ुर पाक खे पंहिंजी ॿोलीअ में सम्झूं, त असांखे इल्मु अची वञे त असां हक़ जे आलिम ऐं कूड़ जे उलमा सू जो फ़र्क़ु करे सघूं। हिन वक़्तु अवाम में इहा कैपेसिटी कान्हे जो कंहिं ॿिन्ही में फ़र्क़ु कनि, तंहिंजे करे ॿई धंधनि में मशगूर आहिनि। उलमाए हक़ वीचारा उहे बि कोशिशि कनि था, लेकिन उलमाए सू घणाईअ जे करे पोइ माण्हुनि खे गेलियो शिरक ऐं बिदअतुनि में विझो, तबाह पैदा कनि। अलाह ताला खां दुआ था घुरूं त अलाह साईं असांखे हिन कलाम अल्लाह सां चंबण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं नेक अमल कयूं त जीअं आख़िरत में असां बची वञूं। आमीन। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।